ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जे आखिरी भाग ऐं 9 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त नंढपण में श्री कृष्ण भगवान माता यशोदा ऐं नंदलाल जीअ सां गॾु सॼे ग्वाल ॿारनि ऐं गोपियुनि खे घणो ई आनंद ॾेई रहियो हो। तॾहिं श्री सुखदेव जी स्वामी खां राजा नंद ऐं यशोदा जे पुराणे जन्म जी कथा ॿुधी, जंहिं जे करे श्री कृष्ण भगवान अवतार वठी उन्हनि जे घर में अची पंहिंजी बाल चरित्रनि जी लीला ॾेखारी। तंहिं बाद श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे भगवान श्री कृष्ण जे उखरीअ सां ॿधण ऐं ॿिनि वणनि जे मुक्त थियण वारो किस्सो ॿुधाइनि था त हिकु दफ़ो माता यशोदा श्री कृष्ण भगवान खे पंहिंजी हिंज में खणी वेठी हुई ऐं श्री कृष्ण भगवान पंहिंजी माया सां खीर जेको चुल्हे ते हो तंहिंखे उबामायो। तॾहिं यशोदा माता खीर खे बचाइण वास्ते कृष्ण भगवान खे हेठि रखी पाण खीर ॾांहुं वेही। तॾहिं कृष्ण भगवान रोई चवणु लॻो, ॾिसो त माता मूं सां प्यारु नथी करे, मूंखां बि वधीक खीर हुननि खे प्यारो आहे। तॾहिं श्री कृष्ण भगवान कांवर ॾेखारे मखण सां भरियल मटकियूं टोरे छॾियईं ऐं हिकिड़ी मटकी खणी पंहिंजे ग्वाल ॿारनि ॾांहुं हलियो वियो। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 9 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री कृष्ण भगवान खे छोकिरनि चयो, तूं हमेशा असांजे घरनि में जो ॾुध ऐं मखण खाईंदो आहीं, सो अॼु त पंहिंजे घर जो बि असांखे खाराए। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण ख़ुशि थी पंहिंजे चईं तरफ़नि सभिनी खे विहारे मखण विराए खाइणु लॻो। जॾहिं माता यशोदा वापसि अङण में आई, तॾहिं खीर ऐं ॾुध हारियल ॾिसी लकिणो खणी जिते श्री कृष्ण वेही मखण खाई रहियो हो उते पहुती। यशोदा खे कांवर में ईंदो ॾिसी श्री कृष्ण ग्वाल ॿारनि समेत उथी भॼणु लॻो त यशोदा बि पोयां पयनि। अॻियां श्याम ग्वाल बाल, पोयां यशोदा माओ, बिजली जियां डोरी घुमे पर हर न पकड़ण पाए। जॾहिं श्री कृष्ण भगवान जलजी न सघियो, तॾहिं यशोदा घणनि गोपियुनि खे साण करे श्री कृष्ण खे पकड़ण वास्ते डोरी, तॾहिं बि श्याम सुंदर हथ न आयनि। ए राजा, जंहिं पार ब्रह्म परमेश्वर पंहिंजनि ॿिनि पेरनि में 14 लोक मापे वरिता हुआ, तंहिंखे कंहिंजी सुमर्थी आहे जो खेसि पकिड़े सघे। आख़िर जॾहिं यशोदा ऐं ॿियूं सभई गोपियूं डोरी डोरी थकिजी पियूं ऐं श्याम सुंदर खे पकिड़े न सघियूं, तॾहिं दीनानाथ भक्त विचल पंहिंजी माता खे दुखी ॾिसी पंहिंजी मर्ज़ीअ सां वटसि अची बीठो। यशोदा खेसि जले कांवर में भरिजी श्याम सुंदर खे ॿधण वास्ते रसियूं घुरायूं ऐं चयाईंसि त मां तोखे सम्झाईंदे थकिजी पियसि, पर तो मखण ऐं दही चोराइण न छॾियो, हाणे तोखे इन उखरीअ सां ॿधंदसि। ईअं चई यशोदा श्याम सुंदर खे रसियुनि सां ॿधणु लॻी। तॾहिं गोपियुनि खिली यशोदा खे चयो, असांजो चवणु तोखे कूड़ो लॻंदो हो, अॼु पंहिंजो नुक़सानु ॾिसी तोखे पक थी आहे। इहा चङी ॻाल्हि आहे जो मखण चोर खे ॿधी थी। प्यारा भक्तों, जॾहिं यशोदा माता श्री कृष्ण खे रसीअ सां ॿधी गंढ ॾियणु लॻी, तॾहिं श्री कृष्ण भगवान जी माया सां 2 आङर रसी नंढी थी पई।
तंहिं वक़्तु यशोदा ॿियूं रसियूं खणी अचण लाइ गोपियुनि खे चयो। जॾहिं गोपियुनि पंहिंजे पंहिंजे घरां रसियूं आंदियूं ऐं यशोदा सभिनी रसियुनि खे ॻंढु ॾेई मखण चोर खे ॿधण लॻी, तॾहिं श्री कृष्ण जी इच्छा सां ॻंढु ॾियण वक़्तु उहे रसियूं बि नंढियूं थी पयूं। इहा महिमा श्याम सुंदर जी ॾिसी सभिनी खे अजब लॻो। जॾहिं रसियूं पूरियूं न थियूं ऐं यशोदा ऐं ॿियूं सभु हार मञी वेठियूं, तॾहिं श्री कृष्ण भॻवानु पंहिंजी इच्छा सां हिकिड़ी नंढी रसीअ में ॿधिजी वियो। तॾहिं यशोदा कांवर विचां उन रसीअ खे ॻंढु ॾेई उखरीअ सां ॿधी सभिनी ब्रज नारियुनि खे कसम ॾिनो त मतां को खेसि छोड़े। पोइ यशोदा वञी पंहिंजे घर जे कमकार में लॻी। एतिरी कथा ॿुधाए सुखदेव जी चयो त हे राजा, जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन ब्रह्मा ऐं शिवजीअ खे बि जल्द नथो मिले, सो भक्तीअ जे वस थी रसीअ में ॿधिजी पियो। परमेश्वर जी माया अहिड़ी ज़बरदस्त आहे जो यशोदा 2 दफ़ा संदसि वात में टिनी लोकनि जो वहिंवार ॾिसी बि उनखे न सुञाणी सघी ऐं खणी उखरीअ सां ॿधाईंसि। पाण ॿधाए प्रेम वस भक्तन छॾाए फंद, चवे वेद वाणी तॾहिं भक्त विचसियल नंद नंद। ए राजा, जिन गोपियन श्याम सुंदर जे ॿधजण वक़्तु खिलियो थे, तिन यशोदा जे वञण खां पोइ उदास थी प्रेम में अची रुनो ऐं पछताए चवण लॻियूं त असां नाहक यशोदा खे रसियूं आणे ॾिनियूं, जिन सां असांजो प्राण प्यारो ॿधो पियो आहे। सो यशोदा खे वञी चयाऊं त असांखे मुआफ़ कर जो तोखे ॾोरापा ॾिनासीं। हाणे हुन खे छोड़, हू वेचारो सुॾका भरे पियो रोए। बार बार ॾिसी बदन हिचकी मुख श्याम, चइबो लोईअ खां कठिन नंद तुंहिंजो बाम। इहा ॻाल्हि ॿुधी यशोदा कांवर जी चयो, तव्हां पंहिंजे घर हलियो वञो, कूरो प्यार मूं खे ॾेखारण आयूं आहियो। ॾिहारे ॾोरापा बि तव्हां ॾियण ईंदियूं आहियो या के ॿियूं। जॾहिं यशोदा गोपियुनि जो चवण न मञियो, तॾहिं सभई गोपियूं उदास थी रोईंदियूं पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं हलियूं वेयूं। सभई चयो, जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10हें स्कंद जे 9हें अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम, राधे राधे।